हिकु हारी हुयो, जे ॻोठ में रहंदो हुयो। उनखे हिकु पुटु हुयो, सिराज नालो हुनजो। पोइ उनजा जेके माइट हुया उहे वॾा आसूदा हुया। पोइ उन्हनि सां हिननि जो को निंढ पिण जो को रिश्तो थियलु हुयो। पोइ उन्हनि पंहिंजे पुट जी वञी शादी कराई। शादी जी राति हिन वारो जेको पुटु हो उहो गुम थी वियो। गुम जो थी वियो त सुबुह थियो, जॾहिं कुंवार जो उथी निंड मां ॾिठई त घोटु आहे ई कोन को। त अचे परेशान थिया त भले शादी राति घोटु काॾे वियो। अचे ॻोल्हा हली, अचे ॻोल्हा हली, आख़िर हुनखे का ख़बर कान पई। हाणे त चुप करे वेही रहे कुंवार, त हाणे छा कयां मां। पोइ सोचे सोचे चई त हाणे छो न मां ख़ैरात कयां भला, ख़बर त पई त वियो काॾे। पोइ हिन चयो पंहिंजे सहुरे खे, चई ॻाल्हि ॿुधो चाचा, जेको बि तव्हां वटि आहे मूंखे जो, मां ख़ैरात कंदुसि अलाह नाले ते, का मुंहिंजे मुड़ुस जी का ख़बर चार पवे। चई मां ॻाल्हि ॿुधो, असां तव्हांजो ग़रीब, असां वटि एतिरो कोन्हे जो ख़ैरात असां कयूं राति ॾींहुं। चई पोइ ठीकु आहे, मां पंहिंजा ॿिए को वञी खणी थी अचां। उहो वई पंहिंजे पीउ को वञी को माल, को मता, को पैसा, को ॾोकड़, ॿियो सामान खणी आई। उहे वॾा सूदा हुया। हिन अचे ऐं ख़ैरात शुरू कई। हाणे सुबुह थिए पियो, ख़ैरात हले पई शाम ताणी, ग़रीब गुरबो अचे पियो, खाईंदो हलंदो पियो वञे। इहा सखावत पई हली। आख़िरकार ॻाल्हि वञी हातिम ताई ताणी पहुती। हातिम ताई सां वञी कंहिं ॻाल्हि कई त हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी औरत आहे जेका इहा सखावत करे थी पई। सुबुह थिए थो, शाम ताणी माण्हू अचनि था, मानी खाइनि था। सो हातिम ताई बि उतां निकिरी पई, अची वञी ॾिसां इहा भला औरत। इहा हाणे ख़बर त कोन हुई ॿियनि माण्हुनि खे त काई शादीशुदा या कीअं आहे, छो जो हुन मुड़ुस खे ॾिसनि न पिया हुते। हातिम ताई बि उतड़े अचे निकितो ऐं हुन औरत सां अचे मिलियो त हुन औरत हुनखे सुञातो। चई तूं हातिम ताई? चई हा। चई मां तुंहिंजी वॾियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तूं वॾो सखी आहीं ऐं भलो माण्हू बि आहीं। चई इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर ॻाल्हि ॿुधाइजे कहिड़ी। जेकर तूं मूंसां शादी करीं त पोइ मां तुंहिंजे मालिकनि में रिश्तो तुंहिंजो वठां। हिनखे चई हातिम ताई ॻाल्हि ॿुध, मां तोसां शादी कंदसि, पर हिकु शर्त थी हुन में। जी कहिड़ो? चई मां शादीशुदा, मुंहिंजो मुड़ुसु थी वियो आहे गुम। हाणे जेसीं ताईं उनजी ख़बर नथी पवे त जेरो आहे या मरी वियो आहे, तस्दीक नथी थिए, त तेसि ताईं मां ॿिए कंहिं सां शादी नथी करे सघां। चई हा। चई जेकर तूं उनखे ॻोल्हे अची वञी त पोइ मां तोसां शादी कंदसि। जे अगरि ज़िंदा आहे या मरी वियो, इहा रुॻो तस्दीक थिए। जे मरी वियो आहे त मां तोसां शादी कंदसि। जे जेरो आहे त पोइ तुंहिंजी महिरबानी थींदी। अगरि तूं उनखे ॻोल्हे वठी ईंदे त अलाह तोखे हुनजो उजरो ॾींदो। हातिम ताई निकिरी पियो हुनजी तलाश में। चई नालो छा अथई? सिराज नालो अथसि। हातिम ताई अचे निकिरी पियो। हाणे पंधु कंदो वञे, हर शहर में वञे, जांच कंदो वञे। आख़िरकार हिन जी चोपल जेका सॼी छिजी पई। आयो हिकिड़े शहर में, उते हिकिड़ो मोची वेठो आहे। हुन मोची खे चई त भला मूंखे चोपल ठाहे ॾे। हुन चोपल खे ठाहे, चमड़ो हणी, ठीकु करे, रंग धंग ॾेई हिनखे वरी हिन खां मोटाए वठी वरी सॼी कटे छॾियईं। हुन हातिम ताई चयो हे छा कई? ठाहे बि न वरी सॼी कटे छॾी छो? चई हाणे इहा ॻाल्हि पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। पहिरियों तूं वञी जेको त लोहर सां वञी मिलजांइ, यूसुफ नाले लोहर ते हिकिड़ो, वञी उन सां मिलजांइ, उनजी कहाणी ॿुधी अची जाए, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। हातिम ताई ओॾी महिल निकिरी पियो आहे, छिगल चोपल खणी अॻिते वञी ॿिए मोचीअ ॻंढाए ऐं निकिरी पियो। चई वञी मिलांसि, हिनजी कहाणी कहिड़ी आहे लोहर जी। हलंदो आयो, हिकिड़े शहर में आयो त ॾिठई त हिकिड़ो हमराह आहे, लोहर आहे, जेको हथोड़े सां जेको थो कमकार करे, वरी ठका हथोड़ो पए मथे में थो कढाए। हिन चयो हे छा थो करे? सुरी वियो हुन ॾे। चई ॾियाल हे तूं छा थो करीं? हणी पाण खे रत मुगाड़ो करे थो छॾी। चई इहा कहाणी मां तोखे तॾहिं ॿुधाईंदुसि, पहिरियों वञी दाऊद मच्छी वारे खां वञी पुछा करे आ कहाणी, त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। हिन चयो हल भला वञ उन ॾे बि, जांच त कयां आहे ॻाल्हि छा। हातिम ताई वरी निकिरी पियो। हलंदो आयो, अचे पुछा कंहिं शहर में। चई दाऊद मच्छी वारो, चई ॿाहिरि तोखे मिलंदी एॾे दरिया जे किनारे ते। हातिम ताई आयो, उते ॾिठई त बीठो आहे हमराह, मच्छी मारे थो। उते वञे थो, माना जेको अन्न उछलींदो थो वञे, दरिया मंदरु अन्न उछलींदो थो वञे, दरिया मंदरु वेठो आहे उते झूपड़ी हयूं, ॾाढ़ी वार सभु वॾा थी विया अथसि, मलंग थी वियो सॼो। अचे हुन खां पुछा कई, चई दाऊद तूं ई मच्छी वारो? चई हा। चई सभु चवंदा दाऊद खां पुछा कर कहिड़ी तुंहिंजी कहाणी आहे, मूंखे ॿुधाए त सही। उहो लोहरी मूंखे कहाणी नथो ॿुधाए, मोची मूंखे नथो ॿुधाए, पहिरियों चवंदा तुंहिंजो कहाणी पुछा कर।
चई तूं केरु आहीं? चई मां हातिम ताई। चई हा मां तुंहिंजो नालो ॿुधो आहे, पर मां त कहाणी ॿुधाईंदे पर पोइ तलवार हणी मुंहिंजी मुंडी कपींदे। चई मां तुंहिंजी मुंडी छो कपिया? चई ईअं मां न ॿुधाईंदो। चई ठीकु आहे मां तुंहिंजी मुंडी कपींदे। चई अहिड़ी ॻाल्हि आहे त? चई ॻाल्हि ईअं आहे, मां हिते जे ॼार विधो हुयो, उन ॼार में हिकिड़ी वॾी मच्छी फाथी। उन मच्छी खे ॿाहिरि जो कढियो त उनजे वात में हिकिड़ो हीरो निकिरी पियो ॿाहिरि। मां उन हीरे खे खयों त मच्छी मोटी करे पाणी में हली वई। उहो हीरो खणी वञी मां खपायो, उनजा 10,000 दीनार थिया। 10,000 दीनार थिया त मूंखे जो एतिरा पैसा मिलिया, मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी वियो। पोइ उन पैसनि खे मां काॾे फासायो कोन, न का जाइ वतमि, न को कारोबार कयुमि। अचे मां ऐश कया को रंडियुनि ते होॾे होॾे ॾेटे करे टोटल पैसा जे में ख़तमु थी विया। पोइ अचे अखियूं पटे भण हे मां छा करे वेठोसीं। पोइ मोटी हिते हाणे उन टाइम खां वठी हिते ई वेठो आहियां। पियो थो हाणे मच्छी खे पियो थो इहो अन्न पियो थो छटिया, मन उहा मच्छी निकिरे, पर कई साल गुज़रिया उहा मच्छी मां ॾिठी कान्हे का। सो इन करे हातिम ताई जो 10,000 दीनार हुया, जे तूं खाई आहे चुप करे तुंहिंजूं 7 पीढ़ियूं खाइनि हा। तूं अहिड़ो कहिड़ो कहर करे छॾियो। की भई इन जॻह ते उस ते ई पियो आहे तॾहिं हाणे खण तलवार मुंहिंजी मुंडी कपे छॾ, कहिड़ो मुंहिंजो जीअण आहे। हातिम ताई जो मां किनी तोखे तलवार हणां, तूं पाण ई हाणे मोल ई बाक़ी। हातिम ताई ओॾी महिल निकिरी पियो हितां, आयो सिधो आयो हुन लोहर वटि। लोहर खे चई ॾे हवाल, मां हाणे दाऊ सां मिली आयो आहियां। उन चयो त मुंहिंजी मुंडी कपे, पर मां न कपीमांसि, तूं ॾे हवाल हाणे। चई मां तोखे कहाणी ॿुधाईंदे, पर पोइ तलवार हणी मुंहिंजी मुंडी कपींदे। चई मां ॿुधां त सही रे, अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजी मुंडी मां कपींदुसि। चई ॻाल्हि हीअं, मां चई पहिरियों लोहर कोन हुयुसि, यूसुफ मुंहिंजो नालो आहे, मां वॾो जेको तिजारत कंदो हुयुसि वॾी। पोइ मां हितां हलियो वियुसि तिजारत लाइ। असां निकिरी पियासीं 15-20 माण्हू हलिया वियासीं ॿिए मुल्कनि में। ओॾे मूंखे 15-16 साल लॻी विया तिजारत कंदे कंदे। वॾो पैसो मां कमायो, सोन कमायमि, चांदी कमायमि। उतां हाणे मुठ भरियो मां अचां पियो पंहिंजो, ॿिया वापारी सभु। जॾहिं असां पंहिंजे शहर जे वेझो जो आयासीं, असां चयो हाणे जॾहिं बसि चवंदासीं वञी घर त असांखे सिज लही वेंदो, माण्हू असांखे ॾिसंदा कोन। असां चवंदा सुबुह जो वञूं त जीअं माण्हू असांखे ॾिसंदा केतिरो वापारु करे आया आहियूं। त वापारी सलाह कई, असां चयो राति हिते था रहूं, बाक़ी आहे इहो कलाकु ॾेढ जो पंधु आहे, पर हाणे इहो न कंदासीं, हिते रहूं था राति, सुबुह जो पोइ हलंदासीं शहर में दाख़िल थियूं, जीअं माण्हू असांखे ॾिसनि। पोइ त सभिनी सलाह कई, असां वेही रहियासीं उतरे। जेॾी महिल सुम्हण जो टाइम थियो, यानी की राति ॻंढिजी वई, त अची मां सोचियो त हाणे जेको सो वञा भला वञी ॾिसी पंहिंजा ॿार बचा वञी, भला मज़ो नथो अचे मूंखे। वापारी सभु इहे सुता, मां चई अखि वठी उनजो निकिरी थो पए। चई उठ ते मां त जी कलाकु ॾेढ में पहुची वियुसि। जॾहिं पंहिंजे घर जे भरिसां जो पहुतमि, ॾिठुमि त अंदरि ॾीओ ॿरे थो पियो। उतो वञी नज़र फेरायां त भला ॾीओ ॿरे थो पियो, हिकिड़ो नौजवान छोकिरो वेठो आहे पुठीरो, ऐं मूं वारी ज़ाल उनखे मानी पई थी खाराए, वात सां पई थी गिरह वात में विझेसि, ऐं मूं वारी माउ जेका उहा वींजणो पई थी हणे हुनखे। त मूंखे त जीअं सभा बाहि लॻी हुई, हे छा मुंहिंजे वञण खां पोइ इहे कमु, मुंहिंजी माउ बि हुननि सां ॿधल आहे। सो मां पोइ न सोचियो न छा कयो, बसि तलवार खणी घर में घिड़ी टिनिनि खे मारे छॾियो। मारे टिनिनि खे ओॾी महिल मोटी सिधो वरी पंहिंजे ओॾे ई वियुसि जिते असांजा वापारी सुता पिया हुया। सौदागर वञी उते मां बि वरी मोटी हुन सां गॾु सुम्ही पियुसि। सुबुह थियो, असां निकिरी पियासीं सभु माण्हू शहर जी तरफ़। आयासीं उते त मुंहिंजे घर वटि वॾो हुजूम हुजे। अचे पुछा कंहिंमें छा ॻाल्हि आहे? चयो भाई तुंहिंजे घर में ख़बर न अलाए केरु आयो राति जो, सो यार वॾो कहर करे वियो। चई छा कयईं? चई यार तुंहिंजी माउ खे बि मारे वियो, तुंहिंजी ज़ाल खे मारियो, तुंहिंजे पुट खे बि मारियो। चई इहो कीअं? चई यार तुंहिंजे पुट खे मारियो, तूं हितां निकिते हैं त माना पोइ 3-4 महीननि खां पोइ तोखे पुटु ॼाओ हो। सो उन टिनिनि खे मारे हलियो, वॾो ज़ुल्म थी वियो। पोइ उन ॾींहुं मां इहा जेको बि सामान आंदो तिजारत जो, सोन चांदी, पोइ त मुंहिंजो दिमाग़ु घुमी वियो सफ़ा। उहो सभु मां विराए ॾेई छॾियो ग़रीब गुरबे खे। इहे हो मां चयो मुंहिंजे कहिड़े कम जा, मां त एॾो कहर करे वेठोसीं, माउ बि मारे वेठमि, ज़ाल बि, पुट बि। हाणे जॾहिं मां हिते लोहार को जो कमु कंदो आहियां, पोइ ॼण लोह खे जो कुटींदो आहे, मुंहिंजी माउ चई मुंहिंजे अॻियां निकिरंदी आहे, चई भाउ मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? इहो ॾोह कयो तोखे मां जेको त जनमु ॾिनो, तोखे मां ॾेह ॾेखारियो, तूं मूंखे बेगुनाह मारियो। वरी जी मुंहिंजी ज़ाल अचे निकिरे थी, चए थी त मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? तूं कहिड़ा मुंहिंजा गुनाह ॾिठा हुया? मां सब्र कयो 15 साल तुंहिंजे लाइ, 14 साल सब्र करे वेही रहियसि।
ऐं तूं वरी इहो ई कमु कयो अचे मूंखे मारी बेगुनाह। वरी चई पोइ ॾिसां थो मुंहिंजो पुट जे अॻियां बीहे थो मुंहिंजे, चई बाबा मां त अञा दुनिया खे एतिरो कोन ॾिठो हुयो, मूंखे त वॾी उमेदु हुई तोखे ॾिसण लाइ, तोखे ॾिसां मां त मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे ऐं तूं मूंखे मारे छॾियो। सो इहो यादगिरी अचे थो, खणी हथोड़ो पंहिंजे मथे खे थो हणां। इहा त ॻाल्हि एतिरी मुंहिंजी, हाणे खन तलवार हण मुंहिंजी मुंडी में, बसि मुंहिंजी जान छॾाए, अहिड़े जीअण को मरणु भलो आहे। यार मां कहिड़ी तोखे तलवार हणां, तोखे तक़दीर तलवार पाणे हणंदी, तूं पाण मोली, तोखे छा मां मारियां। हातिम ताईं निकिरी पियो, सिधो आयो हाणे सिराज वटि मोची वटि। चई मां हुन ॿिन्हिनि सां मिली, हाणे तूं ॿुधाए। चई मां तोखे कहिड़ी कहाणी ॿुधायां। चई ॿुधाए। चई मां शादी कई, वॾी ख़ूबसूरत मुंहिंजी माई हुई, सिराज मुंहिंजो नालो आहे। लावण जी राति मां थोरो ॿाहिरि जो निकितुसि, ॾिठुमि त हिकिड़ो पखी आहे वॾो। मां चयो ॾिसां भणा एॾो वॾो पखी, उनजे पेरनि में हथ विधमि, पखी खणी खयो मूंखे। अचे हिते जे लाथे सुबुह थियो, अखि पटे त मां हिन शहर में आहियां। हाणे मूंखे ख़बर कान्हे मुंहिंजो शहर किथे, मुंहिंजी ज़ाल किथे आहे। सो मां बि अहिड़ो तक़दीर जो मारियल आहे, एॾी ख़ूबसूरत मुंहिंजी ज़ाल हुई जो छा ॿुधायां। हाणे जॾहिं मां जेॾीमहिल सिलाई कंदो आहियां, चौपल या बूट मां डिज़ाइन रंगनि जी अहिड़ी ठाहींदो आहियां, पंहिंजी ज़ाल जी तस्वीर ठाहींदो आहियां। पोइ वरी चवंदो आहे भला तस्वीर ठाहे वरी हिनखे ॾियां थो, हे पाएसि पेरनि में, त इन करे पोइ वरी कैंची खणी वरी कटे छॾींदो आहियां। इन करे तुंहिंजी चौपल कटे छॾी, मां पोइ वरी मां उनजी वरी शिकिल ठाहींदो आहियां। इन जे करे तो खण तलवार हण, मूंखे मुंहिंजी जान छुटे। छा जेका मां जो एॾे वॾे पखी जे पेर में हथु विधो, जॾहिं मूंखे ख़ूबसूरत ज़ाल मिली, मूंखे पंहिंजो घर हो, मुंहिंजो कहिड़ो कमु हुयो। पोइ उहो अलाए जिनो अलाए छा हो, मिड़ी मां उन भरिसां वियुसि। यार मां तो कहिड़ी तलवार हणां, हाणे ॻाल्हि हली हल, मां तोखे मिलायां थो तुंहिंजी ज़ाल सां, तुंहिंजे माउ पीउ सां मिलायां, हल मूंसां गॾु। हातिम ताईं हिनखे वठी ओॾीमहिल आयो, अचे हुन सां गॾु अची मिलायां, चई अचे वठि, हे आहे न उहो तुंहिंजो मुड़ुसु। चई हा इहो ई आहे। चई अचे वठि, हे मां वठी आयो आहियां हिनखे। हाणे हे तव्हांजूं ख़ैरातूं, हे ख़ैरातूं तुंहिंजूं जेके बि हुयूं, उन्हनि रंग लातो। मां बि आयुसि हिते ऐं मां हिन ॻोल्हे वठी आयुसि। इहो सॼो जेको बि करिश्मो आहे, सॼो तुंहिंजी हिन जो आहे, सखावत जो आहे। तुंहिंजी मुश्किलूं जेके बि हुयूं आसान थी वियूं। हुनजा माउ पीउ बि अची मिलिया, पंहिंजे पुट सां ॾाढियूं हातिम ताईं खे दुआऊं ॾिनऊं। चई अलाह तोखे अञा बि वधाईंदो। सो दोस्तो, इहा कहाणी एतिरी हुई। जेकर पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। जेका माण्हू सखावत कंदो आहे त उहा कमु अची वेंदी आहे, वॾी वॾी मुसीबतूं खणी वेंदी आहे सखावत। सखी जेको बि आहे उहो अलाह जो दोस्त आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।